अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी ज़बरदस्त बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सील पंहिंजा वेरी। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त अचण वारे एपिसोडनि में आख़िर छा छा थियण वारो आहे ऐं छा न थियण वारो आहे। जंहिंमें तव्हां ॾिठो दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त ऐं जेको चाकर ख़ान आहे उहो हाणे अकबर ख़ान जे हथे चढ़ंदो, छो त हुन ॾाढा मज़ा वरिता कोमल सां इश्क लड़ाई। हाणे हुनखे ख़बर पवंदी इहो अकबर ख़ान कहिड़ी शइ आहे। अकबर ख़ान हिनखे ज़लीलो ख़्वार कंदो। बाक़ी रही ॻाल्हि सांवल जी, सांवल इन ॿिन्हिनि जे ॻोल्हा में आहे, ॿई लभंदा ई कोन। दिलावर जे बंगले, शहर वारे बंगले ते आहिनि ऐं जेको आहे इहे डिम फुल ऐं हू डुबड़ो। हाणे इनखे ॻोल्हण में सांवल इन प्रेशर ॾिनो आहे हुनजे घर वारनि ते, रुंडे ते, ऐं इन्हनि खे चयो अथई अगरि तव्हां इहे न कंदव, मुंहिंजे हवाले न कंदो, तव्हांखे मां अकबर ख़ान जे हवाले कंदुसि। अकबर ख़ान जे हवाले इन्हनि खे कोन कंदो सांवल, फ़िलहालु प्रेशर ॾिनो अथई जीअं ॻोल्हे अचनि उन्हनि खे। बाक़ी इहो आहे ड्रामो ज़बरदस्त बहितरीनु थियण वारो आहे, हाई लेवल जो थियण वारो आहे, वाह वाह थियण वारो आहे। वीडियो सुठो लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।